माना सभिनी क़ौमुनि जे लाइ सरदार ऐं नबी थिया। जीअं अलाह ताला रब्बुल आलमीन तीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया रहमतुल लिल आलमीन, जहाननि जे रहमत लाइ। अलाह ताला फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास जमीआ, असां तोखे माण्हुनि जे लाइ सभिनी जे लाइ मोकिलियो आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, अलाह रब्बुल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि जो रसूल, सर इंसान ज़ात जे लाइ, काइनात जे लाइ रहमत, यानी बैनुल अक़वामी हाणे नुबूवत थी पई। इहा आहे रब्बुल आलमीन जी माना। रहमान रहीम अलाह ताला जी ज़ात अरहम राहिमीन आहे। उहो सभिनी ते रहम कंदड़ आहे, सभिनी खां वधीक रहम वारो आहे। संदसि रहमत में ॿिए खे तकलीफ़ कान ईंदी। उहो पंहिंजे ॿाननि लाइ पीउ माउ खां बि वधीक महिरबानी आहे। वालदैन जे रहमत में कॾहिं सख़्ती हूंदी आहे, झिणक हूंदी आहे, सज़ा हूंदी आहे। माउ महिरबान हुजण सां गॾु ॿार खे रुहारींदी बि आहे, पर उनजी का ॿी तकलीफ़ सही न सघंदी आहे। को मारेसि, को विढ़ेसि। अहिड़ीअ तरह सां उन ॿार खे जेकॾहिं उन तकलीफ़ में का मुस्तक़बिल में इज़त ऐं तरक़ी मिले त उहा बि माउ फ़िलहालु न सही सघंदी आहे त मुंहिंजे बचे खे तकलीफ़ न अचे। तंहिं करे केतिरा ॿार, केतिरियूं उन्हनि जूं तालीमूं माउनि जे प्यार करे रहिजी वेंदियूं आहिनि, जो उन ॿार खे ॿाहिरि न कढी सघिबो आहे। इहो आहे तदबीर जो नुक़सानु। अलाह जी रहमत आम आहे, पर माउ जे शकिल में जेका रहमत आई उन माउ जे करे उन नक़मत ऐं ईज़ा ऐं तकलीफ़ ते माउ जी रहमत ग़ालिब आहे। माना उन ॿार खे, ॿार जे मथां न सहणु तकलीफ़ जो। ऐं पीउ जी बि ॿार सां पंहिंजे सां मोहबत हूंदी आहे, पर उहो हुनजे तरक़ी लाइ कोशिशि कंदो आहे। पोइ ॿार खे उन में तकलीफ़ पहुचे त भली पहुचे। मालूम थियो त पीउ जी रहमत जे मथां तकलीफ़ ग़ालिब आहे, रहमत हेठि आहे, तकलीफ़ भली अचे त अचे। ऐं माउ जे रहमत में तकलीफ़ मग़लूब आहे, रहमत ग़ालिब आहे। बहरहाल ॿिन्ही जे रहमत में ग़ालिब या मग़लूब तकलीफ़ ज़रूरु ॿार खे जे लाइ आहे। पर रब तबारक व तआला अहिड़ो अरहम राहिमीन आहे जंहिंजी रहमत इन नक़मत ऐं तकलीफ़ खां साफ़ आहे। अलाह ताला अहिड़ो बाज़ारो महिरबान आहे जो ॿारनि जे तकलीफ़ जो को इरादो ई कोन कयो। उहो थियो अरहम राहिमीन। हमेशह बाने जे लाइ ॿिन्ही जहाननि जे तरक़ीअ जो इरादो रब तबारक व तआला कयो आहे। इहा आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मालिक यौमिद्दीन रहमत जी वुसअत खे ॾिसी बानो मग़रूर न थी। मतां अलाह जी एॾी बाझ ॾिसी, रहम ॾिसी, कुर्ब ॾिसी ऐं पोइ बेपरवाह थी वञे, अलाह जे हुकुमनि खे न लेखे, बेफ़रमानीअ ते चेर ॿधी बीहे। पोयों हुनखे हिकिड़ी ताक़त जो मुज़ाहिरो थो रब करे ॾेखारे। हिसाब किताब वारे ॾींहुं हुकूमत अलाह जी हूंदी, तंहिं करे इन वॾी हुकूमत जो लिहाज़ करणु बि ज़रूरु थी पियो। ईअं न थिए त बानो उन वॾी हुकूमत जो ख़्यालु ई लाहे छॾे, रहमत जे मुज़ाहिरे में मग़रूर थी पवे ऐं पाण में इंसान ज़ात हिक ॿिए सां बेवाजिबी करे। ईअं न थिए। अदालत ऐं इंसाफ़ खां ॿाहिरि न वञिबो, छो त रब ताला वरी फ़ैसिले जो ॾींहुं बि पाण वटि रखंदो ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व तआला काज़ी थींदो, हर कंहिंखे हक़ ॾियारींदो। उन ॾींहुं रब ताला जी सफ़ा हुकूमत ज़ाहिर थी पवंदी। कंहिंखे इनकार करण जी गुंजाइश न हूंदी।
पाण फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार, हुकूमत कंहिंजी आहे? अलाह वाहिद क़हार जी आहे। एॾी हुकूमत उन जी हूंदी। को बि इंसान दुनिया जे जहान में को ज़ुल्म ॾिसी, का तकलीफ़ ॾिसी हीउ ईज़ा दिलि में महसूसु न करे त को मुंहिंजो फ़ैसिलो न थींदो, वॾो आसिरो आहे, तमामु वॾो आसिरो आहे। बानो को बि निधण को कोन्हे। हिसाब किताब जे आसिरे में हिन दुनिया जे जहान में ज़िंदगी गुज़ारण खां हाणे मायूसी न थींदी। ईज़ा ॾे, को तकलीफ़ूं ॾे, को ज़ालिम ज़ुल्म करे, पर माण्हू मज़लूम उहो ईअं चवंदो त हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं हिन जा पलव मां वठंदुसि। दुनिया जे जहान में इहो माण्हू पाण खे निधण को न सम्झंदो। मालिक यौम दीन जो असरु इहो आहे। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला फ़ैसिला कंदो। जेको बि पंहिंजे आसूदगीअ ते नाज़ करे, मौत वक़्तु उहो नाज़ न रहंदो। जेको पंहिंजे कुवत ते नख़रो करे, हुकूमत जो हाकिम पाण खे सम्झे, मिल्कियत, क़ौमियत, बिरादरी सभु शइ इंसान जी हली वेंदी। हिकिड़े रब तबारक व ताला जो हुकुम हूंदो। मालिक यौमी दीन जो इहो जुमिलो अलाह जे इंतिहाई हुकूमत खे ज़ाहिर थो करे। रब जी इंतिहाई हुकूमत उन जी थींदी। मतिलबु हिकु तरफ़ अलाह जी रहमत, ॿिए तरफ़ रब जो हिसाब किताब। अहिड़े रब मालिक ऐं हाकिम ऐं आदिल जे आॾो झुकणु हाणे बाने जे दिलि में अची वियो। अहिड़े पंहिंजे महिरबानी जे आॾो झुकिजे।